असां वटि हर महीने असां डेली माना इहे सम्झो महीने में 2-3 कैंप हूंदियूं आहिनि असांजूं, ऐं हूअं बि असां सालाना हर साल कैंपूं करे पेशेंट्स खे सहूलियतूं मुहैया कंदा आहियूं। असां अहिड़े इलाइक़नि में वेंदा आहियूं जिते पेशेंट असां वटि न पहुची सघनि, ऐं उन्हनि खे असां बिलाइंड डेज़ खां असांजो इहो मोटिव आहे त जेकॾहिं पेशेंट घर वेठे ऐं मोतियो रखी वेठो आहे ऐं अची नथो सघे त असां ख़ुदि उन्हनि वटि वञी असां उन्हनि जी ट्रीटमेंट, उन्हनि खे काउंसलिंग, उन्हनि खे आगाही ॾींदा आहियूं। कुझु त असां सर्जिकल कैंपूं हणंदा आहियूं, कुझु वन डे कैंपूं हणंदा आहियूं। त वन डे कैंप में जेके सर्जरियूं निकिरंदियूं आहिनि उन्हनि खे असां अल शिफ़ा में घुराए करे उन्हनि जो ऑपरेशन कंदा आहियूं। माशाल्लाह सर, हिते रेशो सुठो आहे, ओपीडी मेल फीमेल अलॻि चेकअप थिए थो, ऐं ऑपरेशन लाइ बि सर्जरी असां केसिस निकिता बि आहिनि। तक़रीबन 20 खां 22-25 पेशेंट निकिता बि आहिनि, ऐं जेके मेडिसन जी ज़रूरत आहे उनखे मेडिसन बि ॾियूं था, जेके ऑपरेशन जी ज़रूरत ऑपरेशन करे, जेके ग्लासिस जी ज़रूरत आहे ग्लासिस असां ॾियूं था न वाइट के। हीअ असां वन डे कैंप लॻाई वई आहे, ठीकु आहे। ऐं हिन में असां जेके बि पेशेंट आहिनि उनखे फ्री ऑफ कास्ट मेडिसिन ॾियूं पिया, फ्री ऑफ कास्ट पंहिंजो सर्जरी ऐं चश्मा पिया ॾियूं, ठीकु आहे। असां जी मतिलबु कोशिशि इहा ई आहे कि मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां, मुख़्तलिफ़ ॻोठनि खां जिते माण्हू नथा पुॼी सघनि उन्हनि वटि वञी असां पंहिंजी फ्री आई कैंप लॻायूं पिया त जीअं माण्हू वधि खां वधि असांखो फ़ाइदो वठी सघनि। हिकिड़ी असां पहिरीं कैंप लॻाईसीं पनवाकिल सिटी में, ॿी कैंप असांजी ॿी पनवाकिल सिटी में थी आहे कोटबुला में, ऐं उन खां पोइ टी कैंप हिते लॻाई वई आहे जेको शाह लतीफ़ मॉडल सेकेंडरी स्कूल थिकराठो में लॻाई वई आहे। शफा टेंट आई हॉस्पिटल जी टीम मिंग वार्ड कम्युनिटी डेवलपमेंट काउंसिल ऐं शाह लतीफ़ मॉडल सेकेंडरी स्कूल जे इंतज़ामिया जा तमामु शुक्रगुज़ार आहियूं जो असांखे हिते अखियुनि जी कैंप लॻाई वई आहे मरीज़नि जे लाइ, ऐं उन्हनि जा असां तमामु थोराइता आहियूं। मिंगवाड़ अस्पताल शाह लतीफ़ मॉडल सेकेंडरी स्कूल में लॻाई वई आहे, जंहिंमें टिकराठे ऐं ॿियनि भर वारनि माण्हुनि लाइ अखियुनि जो इलाज ऐं उन्हनि खे एनकू ऐं दवा मुफ़्त में ॾिनियूं वञनि थियूं।